दोस्तों उत्तर सिंध में कणक जो कुछ हाल अड़ो है। ही घोटकी ज़िले जो कणक आहिनि तक़रीबन कणक निसरियूं अचन थियूं। कुछ बूटा निसरी आहिनि, कुछ पंध में आहिनि। तमाम खूबसूरत व्यू है। दोस्तों ही पेंडेण बेर है, इनके पेंडी बेर चवंदा आहिनि। बेरनि जी मौसम तक़रीबन अचण वारी आहे। बिरयानी नाज़रीन के ॾेखारियूं हे बिरयानी शहर में खणी ईंदो आहे। हाँ शहर में 10 रुपए थैली, ना वने पैसा वापस। 10 रुपए थैली, न वणे पैसा वापस। पैसा वापस चेक करे बैठे। घणियूं थैलियूं खणी ईंदो आहे रोज़ानो? 200 थैली। इधो 15 ईंदो ई पंध हाँ। मतलब जाथों सवारी मिली वई काथों इधो न मिले खाना को माना जो का लिफ्ट ते लिफ्ट दे ला माला का चीज बना किराए को बचे। हाँ। 200 थैली खणी ईंदो आहे। डेली घणियूं थैलियूं हली वेंदियूं आहिनि? सभी हली वेंदो सभी। माशाअल्लाह सभु हली वेंदियूं आहिनि। हां 2000 जूं हूंदियूं आहिनि। हां जी मतलब घणो कमाए वेंदो आहे? ईमानदारी ॿुधाए। 700 800 रुपए जी का 700 800 क्यों वधियो 200 चल थियो क्यों थियो। पाण ठाहींदो आहे? हां चावल वधिया बेहतरीन मलान ॾिस सिर्फ फेरी मो तूं हिन पनी मो 200 700 800 ठाहियूं वेंदो आहे डेली रोज़ानो। गुड आहे ठीक आहे। ॾे 20 जी ॾे न बिरयानी भॻो करे वञो। वरी नाज़रीन चवंदा बिरयानी न वरितईंसि।